राज़ी तेरो रिपोर्ट अंसार अहमद मीरानी साफ़ी अली हैदर उजण जे अणथक मेहनत जिदोजहद सबब हिकु मज़लूम जे खून सां इंसाफ़ थी वियो। कुझु महीना अॻु शहीद किल मासूम निगर शहीद यासिर जामड़ जे खून जो चिरगो राजपुर हाउस कोर्ट अहदी खान उर्फ करण राजपुर में थी गुज़रियो। जवाबदार धुर ते 60 लाख दंड मुक़रर। ख़बर मूजिब रानीपुर लॻ ॻोठ गुल मोहम्मद जामड़ जो रिवासी जामड़ा बिरादरी बेगुनाह शहीद कयल 13 साल शहीद यासिर जामड़ो जो खून राजपुर बिरादरी सचल राजपुर ऐं ॿियनि कयो, जंहिं बाद धुरियुनि में खूनी तकरार हलंदड़ रहियो, जंहिं खां पोइ JWC तंज़ीम ऐं गंभट में मुजी सतरी साफ़ियुनि तरफ़ां कुंभ थाणे आॾूअ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ धरणो हयो ऐं 3 जवाबदार गिरफ़्तार कराया, जॾहिं हिकु जवाबदार पहिरियां खां ई गिरफ़्तार हुयो। SSP डॉक्टर समीउल्लाह सूमरो सां मुलाक़ात करण खां बाद जवाबदारनि जी गिरफ़्तारी ते ज़ोर ॾियण ते राजपुरनि तरफ़ां मुतासिर धुरियुनि ॾे क़ुरान ऐं नियाणियूं मेड़ अचण बाद फ़ैसिलो तइ कयो वियो त अॼु ॻोठ अहद खान राजपुर में राजपुर हाउस ते PP अॻवान UC टालपुर वॾा जे चेयरमैन रईस उकाखम राजभर जी तरफ़ हेठि चिरगो थियो, जंहिं में सचल राजपुर जी धुर जा मुशीर इरशाद राजपुर ऐं अब्दुल रज़ाक राजपुर जमणा बिरादरी फ़रियाद अल्लाह बख्श जामड़ो जा मिस्री खान ख़ासकिली ख़ालिद अहमद ख़ासकिली ऐं ॿियनि ॻाल्हियूं ॿुधण बाद राजपुर बिरादरी सचल राजपुर वारी धुर मथां अल्लाह बख्श जामड़ो जी मासूम पुट शहीद यासिर जामड़ो जे क़त्ल ऐं ॿियनि ॼणनि खे ज़ख़्मी करण साबित थियो, जंहिं जो ॾंड राजपुर बिरादरी सचल राजपुर वारी धुर मथां मजमूई तौर 60 लाख रुपया मुक़रर कयो वियो। जामड़ा ऐं राजपुर बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो थियण ते इलाइक़े में ख़ुशी जो माहौल। फरियादी धुर नानो अल्लाह बख्श जामड़ो तरफ़ां JWC अॻवान शौकत नुनारी ऐं मुसलसल अख़बारुनि ऐं TV चैनल ते बयान हलाईंदड़ साफ़ी अली हैदर उजण जा एहसान मञिया, जॾहिं त समूरो क्रेडिट अली हैदर उजण सां गॾु संदसि समूरी सथ ॾे वञे थो।